असुर जो थी उथां उथां मां टीजड़ी थी रखां। असुर जो थी उथां उथां मां टीजड़ी थी रखां। जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे टीजड़ीअ जूं लख लख वाधायूं हुजनिव। अॼु मां तव्हांखे टीजड़ीअ जी कथा थी ॿुधायां, पर अवल तव्हां सभिनी खे चवणु थी चाहियां कि हिन चैनल ते मां सिंधी कथाउनि जे अलावा हिंदी पुराणनि जूं कथाऊं बि अपलोड कंदी आहियां, त तव्हां उहे बि ॿुधंदा कयो। तव्हांखे बि पुराणनि जी जानकारी मिलंदी, पुराणनि में लिखी कथाऊं ऐं कहानियुनि जी जानकारी मिलंदी। अचो त हाणे ॿुधूं टीजड़ी माता जी कथा। सभई प्रेम सां चओ टीजड़ी माता जी जय। लक्ष्मी चंद नाले हिकिड़ो सेठ दानी ऐं धर्मात्मा हो। हुन खे 2 पुट ऐं 1 कन्या हुई। हुन पंहिंजे कन्या जो विवाह दूर देश में करायो हुयो। हुन जा 2 पुट अञा नंढड़ा हुआ। सेठ लक्ष्मी चंद खे यज्ञ करण जो वीचार थियो। तंहिं करे ब्राह्मण खां मुहूर्त कढाए पंहिंजनि 2 पुटनि खे पंहिंजे कन्या जे वठी अचण लाइ मोकिलियाईं। 2 भाउर भेण जे घर पहुता ऐं उनखे गॾिजी खाइण लाइ चयऊं, पर उन्हनि जे भेण खे टीजड़ीअ जो विर्तु हो। ॿारनि खे कहिड़ी ख़बर विर्त जी। हुननि बाहि ॿारे भेण खे थाली ॾेखारे चयो त भेण ॾिस, हीअ चंड थी। रूपवंती बाहि जे थालीअ खे चंड सम्झी उन्हीअ खे अर्घ ॾेई भोजन खाधो ऐं विर्तु छोड़ियो। विर्त जे भंग थियण करे रूपवंतीअ जो पति ॻरी कंडा थी वियो। रूपवंती पंहिंजे पतीअ खे गोॾे ते सुम्हारे सॼो साल सांधे हुन जी सेवा पूॼा कंदी रही। आख़िर वरी जॾहिं सावण जो महीनो आयो, तॾहिं टीज जे ऊंधाईअ तिथीअ ते टीजड़ीअ जो विर्तु रखी राति जो चंद्रमा खे कचे खीर में खंड विझी अर्घ ॾिनई। बचियल खीर मां ॾात करे पतीअ जे वात में विधाई त हुन जो पति हिकदमि चाक चङो भलो थी पियो। जेको बि प्रेमी सचे निश्चय सां टीजड़ीअ जो विर्तु रखी हीअ कथा प्रेम सां पढ़ंदो या ॿियनि खे ॿुधाईंदो, उन जा सभई मनोरथ सिद्ध थींदा। अचो त सभई मिली सलोक चऊं। अनधन उन जे घर में ईंदो, लक्ष्मी कंदी निवास। दुश्मन खिन में खई थी वेंदा, दुख देहीअ जा नास। सचे भाव ऐं सिक श्रद्धा सां रखंदो जो विश्वास। दुखड़ो ॾिसंदो हो त न हरगिज, रहंदुसि मन न उदास। सभई बोलो प्रेम सां टीजड़ी माता जी जय।